खानपुर महर चेयरमैन टाउन कमेटी खानगढ़ हाजी अब्दुल रज़ाक खान महर पारां मुख्तलिफ कोठन में पहुंची ताज़ियतूं कयूं वयूं। चेयरमैन टाउन कमेटी खानगढ़ हाजी अब्दुल रज़ाक खान महर खानगढ़ में काउंसलर हाकिम अली महर जे भाउ फ़कीर अब्दुल रहीम जी वफ़ात ते साणस ताज़ियत कई। जंहिं बाद कार हादसे में फोत थियल मोचारो महर जे पोयरनि सां पिणु ताज़ियत कई। तिने त ॻोठ फोग मंगणहार पहुची मशहूर शाइर अलण अलस्ती जे तॾे ते पहुची मरहूम जे वारसनि सां ताज़ियत कई। होॾां यूसी वाही घोटो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में ताज़ियतूं कयूं। ॻोठ मवाली ख़ान शर में उस्ताद अब्दुल कादिर शर सां भाइटे इख़लाक़ अहमद शर जी वफ़ात ते ताज़ियत कई। जॾहिं त ज़ाकिर हुसैन शर जी घरवारी जी वफ़ात ते ताज़ियत पिणु कई वई। उन बाद ॻोठ हाजी ख़ान मोहम्मद अब्बासी पहुची उस्ताद अली असगर अब्बासी जे सोत्र शाहिद हुसैन अब्बासी जे लाइ दुआए मग़फ़िरत कई वई। इन मौक़े ते टाउन ऑफिसर मोहम्मद यूनिस चन्ना, वकील प्रदीप कुमार, उस्ताद मुमताज अली गडाणी, शौकत अली महर, उस्ताद अली हैदर सियाल पिणु मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची